जो दरिया। सामू ॾिठई केरु हुआ? अदा एक मर्द हुयो, ॿी त मूंखे माई पई लॻी। माना दा भई मर्द हुआ, अदरा जो घिटी में माई छा कंदी? अदा यकीन करी न, मूंखे त हिकु माई पई लॻी। वो अध रात जो हिन वक्त केरु था थी सघनि? मनार किथे ईअं त न आहे वरियाम असांजे मुंहं मथां तांगी घुमो? पोइ अच्छा दा पहिरियों मलूक जे घर जांच कई। अच्छा दा मलूक, ओ मलूक, ओ मलूक हा इन भागा ये कोन थदा? अरे सदोरी तो मुसा तो नहीं काने वई भजी वई छा? हा हा भजी वई, तुंहिंजी अखियुनि में धूड़ विझी भजी वई। छाते खणी अधरा जो सॼे ॻोठ जी निंड पिटाई अथव। वही झिरकी फुल करे असांजे मुंहं ते तो घुमाए हली वई। छा पियो पकी? अदा दिभागी सदोरी वरियाम सां निकिरी वई। अञा बि ये ॾिसणा हुया। पाण सदाइन मुड़ सहथीला ज़ालिम विजन डहका, ज़ालिम विजन डहका। या अल्लाह मूंखे सब्र दे, ये न थे त मां पूरे गोद में बा लगाए छॾियो। छेड़ा दोखा लुड़ पखेड़ा आरिश्तन जो टकरा, आरिश्तन जो टकरा। बाबा साईं साल पकी आ। गलत थियो, तमाम गलत थियो। इन खां पहिरीं जो आलम खान ऐं सुल्तान वारनि जे विच में रत जी रांदि शुरू थी वञे, तूं वञ आलम खान जी पूरी फैमिली खे हिते वठी अच। फैमिली खे हवेली ॾांहुं मोकिल, आलम खान ॿियनि खे हेॾां वठी अच। वञ। जी बाबा साईं। पुटा इहो ॿुधाए त सुल्तान ऐं हुनजा भाइर हिन वक़्तु किथे आहिनि? बाबा साईं वो रात खां ई वरियाम वारनि जे पोयां वियल आहिनि, अञा ताईं न आहिनि मोटिया। उन्हनि जे वापसि अचण खां पहिरीं तूं आलम खान वारनि खे हेॾां वठी अच। बहितर बाबा साईं। तुझे आ ढोर ढगो तको खुर पेर लगे सा। पेर अचे पके ते पातो आ, पके ते पेर माण्हू जो ॾुखियो लभंदो आ। सुल्तान नांग त निकिरी वियो, हाणे लीके कुटण मां कहिड़ो फ़ाइदो? नांग न चओ गोराम, नांग जो बच्चो चओ, छो त हिन ॻोठ में अञा वॾो कारीगर मौजूद आहे। सब खां पहिरियां हली उन्ही जी मुंडी था चिथऊं, उन खां पोइ उनजे पूरे घर के साड़े रख न कंदुसि त हिन दिल ते दुखंदड़ बाह ते छंडो न पवंदो। अचो मूंसां। छेड़न में आखिर रखियो छा आहे? जादो है जेके छेड़ा न छेड़ा तबाही जूं निशानियूं आहिनि। अॼु तोखे ॿाहिरि न आहे वञणो,
माठड़ी करे घर में वेही रहो। बाबा सदोरी के बजाइण में मुंहिंजो हथ थोड़ी आहे जो सुल्तान वारा मूंसां विढ़ंदा। हुननि जो जहिड़ो आलम सां आहे, आलम सां। इहा असांखे सॼी ख़बर आहे, तूं असांखे न सम्झा। आऊं चवई थी माठ करे अॼु कोई घर में वे। मां वञी ॾिसी त अचां थियो छा आहे। बाबा शाम ताईं सभु ख़बर पइजी वेंदी त घणा मुआ घणा बच्चा। अलाह ख़ैर कंदो बाबा। बाबा बेशक रहम करण वारो मुंहिंजो इहो रब आहे, पर तूं छा थो सम्झी त सुल्तान इएं माठ करे वेही रहंदो? आलम खान जी पूरी अक है को तो पूरी अक है। हाणे जेका बाहि सुल्तान वारा ॿारींदा न उहा सालनि ताईं कान विसामदी। पहिरियां वरी हिन ॻोठ में कहिड़ो अमन हो? सालनि खां वठी सुल्तान ऐं आलम जे विच में छिकताण हलंदी आहे, हाणे खणी थोड़ी तेज थी आहे। बाबा ये पहिरीं मसइला कोन हुआ, इहे ॿई पंहिंजो पाण में हिक ॿिए खे ॾहूं हणंदा पिया अचनि, पर हाणे त हिक ॿिए खे चीरे फाड़े छॾींदा। रत जा इहे दरिया वहाए छॾींदा, दरिया। जेकॾहिं हिक ॿिए जे मुंहं ते पवंदा न, हिक ॿिए खे सिधियूं गोलियूं हणंदई, सिधियूं गोलियूं। पर उहे गोलियूं मुंह मथां कोन हलंदियूं जो तव्हां एॾो परेशान थिया आहियो। मां हाणे वञा थो ॿाहिरि। अबा मिठल मिठल मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, इहो छोरो कोन सुधरंदो। किधर कुर छॾे हलियो वियो? कैसी ताईं लिकंदो? कपर ताईं न छॾींदो मांस, कपर ताईं। वञो सावण वरियाम जे घर खे ठाहे पट कयो, सारे रक्त कयो। मूंखे पूरी पूरी पक्का त ये सब अकबर खान जी पनाह में हूंदा। जंहिं दर ते मुंहिंजे दुश्मन खे पनाह ॾिनी वई आहे, उन्हीं दर खे बारूद जी बाह सां साड़े रख करे छॾींदुसि। वाराणी न कर सुल्तान, तूं वञी अकबर खान जे मथां बारूद जी बाहि वसाईंदे ऐं हो तो ते गुलनि छावर कंदो, ईअं न? माराईंदे हिन सभिनी खे पाण सां गॾु। मौत जे खौफ खां घर जी कुंड वञी वसाए वेही रहां। न राणा न। सुल्तान मां काथे तो चवां त घर जी कुंड वसाए वञी वे, पर जेको बि कदम खणी सोचे समझी खण। हिन वक्त असांजे अकुल खे ताला लॻी चुका आहिनि, सोचण जो वक्त ही न रहियो। पता ॻाल्हियुनि में वक्त न विञाए, मरंदासीं पर उणंदासीं कोन। मरण जो न पर दुश्मन खे मारण जो वक्त आहे। इन करे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो। तव्हां सभु हली मुंहिंजी औताक ते वेहो, मां ऐं सुल्तान अकबर सां मिली ॻाल्हियूं करे अचूं था। राणा राणा ही ॻाल्हियुनि जो वक्त न आहे फैसले जो वक्त। सुल्तान जंहिं दुंबे जी तूं सिसी लाहिण थो चाहीं, जेकॾहिं उहो असांखे घर वेठे मिली वञे त उन मथां बारूद वसाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं छा थो सम्झी राणा त जंहिं शख़्स खे अकबर खान पनाह ॾिनी आहे, तुंहिंजे ऐं मुंहिंजे हलण सां उनखे ॿधी करे असांजे हवाले कंदो? न सुल्तान, ॻाल्हि खे थोरो सम्झ। ही वक्त आहे आलम खान खे अकेलो करण जो। जेकॾहिं अञा बि अदे अकबर खान न मञो त पोइ मां राणा खान तोसां कुल्हे में कुल्हो मिलाए अकबर खान जे घर ऐं ओताक जे मथां हलां कंदुसि। इहो आहे तोसां राणा खान जो वाइदो। तव्हां उतार थी हलो। अदा बस जेको चयुमि उहो कयो, वञो। राणा, मां बि ॾिसां त तुंहिंजो भाउ तुंहिंजी केतिरी इज़त थो करे। मञा तो सुल्तान, जेको थियो आहे उहो सभु ग़लति थियो आहे। हाणे नई वाट रही आहे, नई उन ग़लती जो अज़ालो आहे जेको मां तोखे भरे कयो। मां न हिते फ़ैसिलो करण आयो आहियां
ऐं न तव्हां खां ॾंड ॾो वठण आयो आहियां। मूंखे सिर्फ़ मुंहिंजा दुश्मन मूंखे खपनि। सिर्फ़ इहो ॿुधायो त मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे हवाले कॾहिं था कयो? दादा साईं जेकॾहिं अञा बि तव्हां आलम खान जे मथां छपर छांव रहियो त इहा असां सां नाइंसाफ़ी हूंदी। ऐं जेकॾहिं वाक़ई तव्हां इंसाफ़ परस्त आहियो त हिन वक़्तु इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त आलम खान असांजे हवाले कयो वञे। तव्हां जेकॾहिं आलम खान खे ॻोठ निकाली ॾियणु चाहियो था न, सम्झो त अची वई। अॼु जो अॼु मां आलम खान खे ही ॻोठ त छा पर शहर जी हदुनि खां परे छॾे थो अचां। आलम खान खे ॻोठ ऐं शहर जी हदनि खां ॿाहिरि छॾे ईंदव, पर जेकी कारण असांजे मुंहं ते मली आहे उनखे केरु साफ़ कंदो? मां खे वापसि कबो सुल्तान। इन लाइ मूंखे हिकु हफ़्ते जी मोहलत घुर्जे। वैसाणे तव्हांजे मथां को बार रखंदासीं न आहे। तव्हां सिर्फ़ इहो ॿुधायो त आलम असांजे हवाले कयो था या न? असल तो ये आलम खान हुजे हा न सुल्तान, तो उनखे मां तव्हांजे हवाले करण में का हिबक महसूस न कयां। पर खुदा गवाह है त आलम खान जो पलव साफ़ आहे। जो ॿाराणी कई आहे उहा आलम खान जे चए चवण में न आहे, पर उनजी सज़ा आलम खान खे छो ॾियूं? जो ग़लती कई आहे सज़ा बि उनखे मिलंदी। पर वॾा तव्हां असां सां वाइदो कयो त हिकु हफ़्ते जे अंदरि इहो छोरो ऐं छोरी असांजे हवाले कंदव। बाक़ी रहियो सुल्तान सो सुल्तान जो ज़िम्मो मां थो खणा त ही का बि अगराई न कंदो। मां वाइदो थो कयां त हिकु हफ़्ते अंदरि ॿिन्ही खे जरगे जे साम्हूं आणे बीहारींदुसि। छाजो जुर्गो, छाजूं ॻाल्हियूं? हिकु हफ़्ते जे अंदरि छोरो ऐं छोरी असांजे हवाले कर, न त ॿी सूरत में तव्हां आलम खान खे पंहिंजे हथनि सां गोली हणंदव। जेकॾहिं तव्हांखे इहो शर्त मंज़ूर आहे त पोइ सुल्तान जो तव्हां सां इहो वाइदो आहे, पूरे हफ़्ते में पंहिंजे हथनि में हथियार न खणंदो। ॻाल्हियुनि खां सवाइ बस ज़िंदगियूं मां तव्हांजे हवाले कॾहिं कोन कंदुसि सुल्तान, कॾहिं बि न। ठीकु आहे अकबर, पर जेकॾहिं ॻाल्हियुनि में उहे ॿई ॾोहारी ठहिराया वञनि त पोइ उन्हनि जी ज़िंदगियुनि जे फ़ैसिले करण जो हक़ तव्हां वटि। पर तव्हां पंहिंजे वाइदे तां न फिरंदव, हिन जी गारंटी केरु ॾींदो? अकबर खान जो वाइदो पत्थर ते लकीर हूंदा राणा। जान त ॾेई सघां थो पर वादे खिलाफ़ी कॾहिं न। न रहीस न, तुंहिंजी ज़बान ते भल दुनिया एतबार करे, पर घटि में घटि सुल्तान तुंहिंजी ज़बान ते एतबार कॾहिं न कंदो। छा करणो पवंदो तोखे एतबार ॼाणण लाइ? छा करणो पवंदो? ही यासीन सगोरी आहे, हिन ते हथ रखी चओ असांजे विच में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उन्हनि ते तूं पूरो लांदे। मां कसम थो खणी चवां त पंहिंजी कयल हर ॻाल्हि ते क़ाइमु रहंदुसि ऐं कंहिं मज़लूम जे मथां ज़ुल्म जबर थियण कोन ॾींदुसि ऐं हक़ ऐं सच ते क़ाइमु रहंदुसि। जेको कुछ करणो अथई हिकु हफ़्ते अंदर कर। सुल्तान अरे छोरा शर्म नथो अचेव? असां जो अॻे ई मोकारो थी वियो आहे, ॿियो तव्हां सॼे ॻोठ में ढंढोरो पिटींदा था वठो, शर्म नथो अचेव? बाबा इहा ॻाल्हि लिकण जी न आहे, सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे। जे असां ॿुधायोसीं त छा थी पियो? अरे वधीक थाप न कयो, हली घर वेहो विझावन मथे में धूड़। तुंहिंजे नी किरोध त अम्मा खे भॼायो आहे, तूं हाणे असांखे बि भॼाइण जे चक्कर में आई? हाँ छा चईड़े, तव्हां बि भॼंदो? हा हा, जेकॾहिं तुंहिंजा इहे पेर रहिया न त अॻु में अम्मा वरी अम्मा सां भॼी वई, मां वरी आलम खान सां भॼंदुसि ऐं अधो जेको आहे न मखण उहो बादल सां भॼंदो। छो त असां भॼण जा चित आहियूं, तूं छा थो सम्झे? असां भॼी कोन सघंदासीं, कमु गुलू कंदासीं गुलू।
अरे छोरा अज निकरो जान छड़ो मुझी अदा असां जो बाबा वट कदुर कोने मूंखे पहिरियों ई ख़बर त रईस तव्हां खां मोहलत घुरंदो ऐं तव्हां हुनखे ॾेई ईंदो ऐं असांजा हथ कटिजी वेंदा ऐं असां दांगीअ जहिड़ो मोह खणी ॻोठ में घुमंदा रहंदासीं। अञा पहिरियां ताननि जा ज़ख़्म दिल तां न आहिनि लथा, वरी नओं नासूर ॾेई वियो आहे। पहिरियां ई न वरियाम खे असां ख़तम करे छॾियूं आहे त असांखे इहे ॾींहं ई न ॾिसणा पवंदा। दादा भले तव्हां रईस जे ॻाल्हियुनि ते अमल कयो, असां तव्हांखे कोन रोकींदासीं, पर असांजे मथां हिकु भलाई कजां, असांखे रोकजांइ न। जेकॾहिं असांखे रोकी न असां दुश्मन खे न पंहिंजो पाण खे मारींदासीं। तव्हां छा था सम्झो त सदमो सिर्फ़ तव्हांजी दिलि खे रसियो आहे? ही दिलि बि रत जा ॻोढ़ा रोए थी, रत जा। ईअं न सम्झो त मां रईस खे मोहलत ॾेई आयो आहियां, मां त हिकिड़ी चाल खेॾी आहे। जेकॾहिं मां ईअं न कयां हा त आलम खान ऐं जा भाइर कॾहिं बि कुअनि वांगुरु ॿाहिरि न अचंदा। हाणे ये रईस जी बकल मां ॿाहिरि निकिरनी न हा। हाणे तूं ॾिसजां ये ट्रिब जा कुआ खुले मैदान में ॿाहिरि निकिरी ईंदा, पोइ ईंदो शिकार करण जो मज़ो। तूं ॾिसजांइ अदा, तूं ॾिसजांइ। पुट वो तो वायदे खिलाफी थी पवंदी न। रईस वरी कहिड़ा वाइदा पाड़िया आहिनि? इहो तय थियल हुयो त हिन ॻोठ मां आलम खान वारा निकिरी वेंदा। रईस उन्हनि खे वार त मोटाए आयो। जेकॾहिं रईस ईअं न करे हा ऐं इहे मनूस वापसि न अचनि हा त अॼु असांखे इहे ॾींहं ॾिसण न पवंदा। पर पुट बस चाचा बस, वधीक नसीहत न कर, नहीं वरी असांखे होश मां कढ। हाणे माठ करे वेही तमाशो ॾिस त असां कीअं था बंफोर खे पाह ॾियूं। आलम खान जेको थियो उहो थियण न घुरिजे हा। हिन वक़्तु मां हिन ॻाल्हि ते बहस करणु नथो चाहियां, पर हाणे तूं रुगो मूंखे इहो ॿुधाए त ॿांह कीअं वराइजे ऐं वरियाम हिन वक़्तु किथे हूंदो? बाबा साईं मूंखे एतिरी पक आहे त हू मुंहिंजी संगत वटि न हूंदो। हिन जो मतिलबु त वरियाम खे ॻोल्हण सां ॾुखियो कमु हूंदो आलम खान। बाबा साईं ॾुखियो कमु हूंदो पर नामुमकिन न आहे। मां खून रज़ी रुकाइण लाइ सुल्तान सां वाइदो करे चुको आहियां ऐं हिकु हफ़्ते अंदरि मूंखे हुन ॿिन्ही खे जरगे यादो पेश करणो आहे। पोइ ॿिन्ही जी ज़िंदगियुनि जो फ़ैसिलो उते ई थींदो आलम खान। जेकॾहिं अवाम जी इज़त जो भरम रखणु चाहियो था त इन कम में अव्हांखे मुंहिंजी मदद करणी पवंदी ऐं वरियाम खे जेतिरो जल्दी थी सघे अव्हांखे ॻोल्हणो आहे। अव्हांखे जंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे बेहिजाब थी घुरी वठो। बाबा साईं मूंखे गाॾी ॾियो ऐं फोटो, ऐं मां कोशिशि कंदुसि त तव्हांजे ॾिनल वक़्त खां अॻु में मां हुनखे ॻोल्हे न। कोशिश न आलम खान, कोशिश न। ज़मीन ऐं आसमान फाड़े ॿिन्ही खे 5 ॾींहंनि जे अंदर अंदर हथ कर। मां उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजे अखियुनि जा ॾिसणु थो चाहियां। ॿिन्ही खे ठीकु आहे बाबा साईं, मां अॼु ई वञा थो, पर बाबा साईं चाचा ऐं अदा वारनि जी तव्हांखे पार त हुजे, छो जो मूंखे सुल्तान जी ज़बान ते एतबार न आहे। हू कंहिं वक़्त में कुझु बि करे सघनि था। पोयां जो तूं को बि कोन कर आलम खान। मुंहिंजे हूंदे उन्हनि जे वार खे बि तो कोन ईंदो। पुटा जी बाबा साईं, ईअं ई थींदो। हाणे तव्हां बि पंहिंजी अखियूं खुलियल रखो, किथे ईअं न थिए जीअं सुल्तान वारनि जे मुंहं मथां सदोरी दांगी घुमाए निकिरी वई हली, ये छरी दुआ बि असांजो मुंहुं कारो करे हली वञे। अकुल खां कमु वठो असाई, अकुल खां कमु वठ।
मिठल के हाणे सोनी कुकड़ हथ अची वई आ सोनी किनी मच्छीअ में कीअं हथ विझंदो पर मूं ख़बर ॿुधी आहे त मिठल जो हिन छोरीअ लाइ अञा बि हाव फाटे थो। अदी अदी ये तुंहिंजा वहम आहिनि। मां मञा थो त हिन मिठल शुरू में लामारा ॾिना, पर जॾहिं हुनजो कूंज सां रिश्तो पको थी वियो आहे त हुनजो सॼो ध्यानु उन ॾे आहे। ॿिले खे ॾिसी कबूतर जीअं अखियूं न पूर त को ख़तरो टरी वियो आहे। हिन पैसा खे छॾ वसाई, असां जूं अखियूं खुलियल आहिनि। तूं मूंखे इहो ॿुधाए त दुआ पंहिंजे माइटनि खां हिसो घुरियो त रुगो ॻाल्हियूं करे असांखे बेवकूफ़ पई थी ठाहे। अॼु माइटनि ॾे वई आहे, मोटी अचे त पोइ हाल वाल वठांसि थी। अदी खणी जो दुआ पंहिंजे हिसे जी घुर करे छा था सम्झो त अकबर खान दुआ जे घुरण सां हुनखे हुनजो हिसो ॾींदो? मञा थो गोराम, मञा थो त गेलाड़ो थींदो, पर सॻे खे त अॻिते सोरणो पवंदो न, तॾहिं कमु अॻिते वधंदो, न त माठी माठ में पूरी ज़िंदगी गुज़री वेंदी। बाक़ी दुआ जे घुरण सां अदो अकबर खान कॾहिं बि हिन खे हिसो वंडे विराए कोन ॾींदो। जेकॾहिं हिसो मिली बि पवे त छा था सम्झो त दुआ जे हिसे में केतिरी मिल्कियत ईंदी? अधे जी छोकिरी वॾी त वई गुज़ारे, पुटराणो औलाद अथसि कोन जो मिल्कियत होॾे वञे, बाक़ी अथसि इहे छोकिरियूं ॿ, सा सॼी मिल्कियत अधो अधु थी होॾे वेंदी। तव्हां ॿई अधु मिल्कियत जो था सोचो, अधु जो, पर ही गुलाम खान सॼी मिल्कियत जो थो सोचे। जेकॾहिं हिन कूज जो संग मिली पविया त हिन संग खां हाणे मथे ॾिस, जेकॾहिं असां दुआ जो सिर खयोंसीं त अदा अकबर खान जो शक पूरो असां ते ई वेंदो, त पोइ सॼे जी चक्कर में अधु मिल्कियत बि हथ मों वेंदी। मां बि यही पियो थो सोचां त जेकॾहिं दुआ खे मारियोसीं त अधु मिल्कियत बि वेंदी। इन लाइ कहिड़े बि तरीक़े सां कूंज खे ख़तम कजे त पोइ सॼी मिल्कियत दुआ जी थींदी। सोच त सुठी आहे, पर कूंज को कुकड़ जो चूरो न आहे जंहिंखे मारण खां पोइ माधाण कोन मचंदो। ऐं कॾहिं माइटनि जे घर में वनवा में ई पूरी थी वञे त पोइ असांजे मथां कहिड़ो इल्ज़ाम ईंदो? वसाई सभु ॻाल्हि खे छॾ, तूं सिर्फ़ एतिरो सोच त हिन घर में कूंज खे कीअं ख़तम कजे ऐं हिन ॼाणियुनि खे कांधनि जे रूप में वापसि मोटाइजे। ये दुनिया